हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 280 उर्स मुबारक जी तक़रीबुनि जो बाक़ायदा इफ़्तिताह क़ानून मज़हबी मामलनि ऐं इंसानी हक़नि वारे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद उमर सुमरो ऐं सक़ाफ़त वारे निगरान वज़ीर डॉक्टर जुनैद शाह गॾिजी मज़ार ते चादर चाढ़े कयो। मुल्क तोड़े सिंध जे तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई। दरगाह जे अङण में शाह साईं जे रागिन सां वाई ॿुधी ऐं मुस्तहिक़ औरतुनि में कपिड़ा ऐं ॿिया तोहफ़ा तक़सीम कया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सक़ाफ़त वारे निगरान वज़ीर डॉक्टर जुनैद शाह चयो त सक़ाफ़त खाते जी कोशिशि आहे त शाह साईं जे कलाम खे क़ौमी निसाब में शामिल करायो वञे त जीअं संदसि आफ़ाक़ी पैगाम असांजे ॿारनि ताईं पहुचे त जीअं ईंदड़ नसल वधीक प्यार ऐं मुहबत सां हिक ॿिए सां गॾु गुज़ारे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न सिर्फ़ पाकिस्तान ऐं सिंध पर पूरे आलम इस्लाम जो फ़ख्रु आहे। हिक सवाल ते निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद उमर सुमरो चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारिसनि सां मुलाक़ात कई आहे ऐं 1 करोड़ रुपयनि जो चेक संदसि वारिसनि हवाले कयो वियो आहे। कचे मां पाणी ख़त्म थींदे ई रेंजर ज़रिए धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वेंदो। बाद में निगरान सूबाई वज़ीरनि सक़ाफ़त खाते पारां शाह जे बाग़ में लॻायल सक़ाफ़ती ॻोठ जो इफ़्तिताह पिणु कयो। उन मौक़े ते सूबाई सेक्रेटरी औक़ाफ़ ऐं डायरेक्टर जनरल कल्चर मुनव्वर अली महेसर, कमिश्नर हैदराबाद बिलाल मेमन, DIG पीर मोहम्मद शाह, SSP मटियारी मोहम्मद कलीम, एडिशनल डिप्टी कमिश्नर मंजूर लगारी, डायरेक्टर कल्चर शेर मोहम्मद महर, डायरेक्टर कल्चर हबीबुल्ला मेमन ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची